सिंध ऑनलाइन स्कूल में अवां खे भलीकार। आऊं आहियां परवेज़ बोज़दार। प्यारा ॿारो, अॼु पाण 9th क्लास जी फिज़िक्स खे कंटिन्यू कंदे पढ़ंदासीं टॉपिक फिज़िकल क्वांटिटी। यानी तिबई मिक़दार छा आहे। तिबई मिक़दार असां उनखे सिंधीअ में चवंदा आहियूं ऐं अंग्रेज़ीअ में चवंदा आहियूं फिज़िकल क्वांटिटी। असांजी क्वांटिटी में असां खणंदा आहियूं कंहिं बि नंबर खे, यानी अदद खे। एग्ज़ाम्पल 2, 4, 3, 5 अप टू 9 कहिड़ा बि अदद असांजा अची वेंदा उन्हनि खे असां खणंदा आहियूं क्वांटिटी में। जीअं त असांखे उन्हनि जी ख़बर न आहे त इहा कहिड़े क़िस्म जी क्वांटिटी खे शो कनि था, कंहिंजी क्वांटिटी खे शो कनि था, अॻियां उनजो जेको मेजरमेंट जो एको आहे उहो छा आहे। जॾहिं असां उन सां उहो एको लॻाईंदासीं त उहो असांजो शो कंदो फिज़िकल क्वांटिटी खे। मिसाल जे तौर ते असां वटि 2 मीटर 4 सेकेंड 5 kg। हाणे हीउ जेको आहे न फ़क़ति क्वांटिटी खे शो पियो करे, पर क्वांटिटी सां गॾु गॾु उनजे यूनिट खे बि शो पियो करे। तंहिंखे असां चवंदा आहियूं फिज़िकल क्वांटिटी। सिंधीअ में अंग्रेज़ी में उनजी डेफिनेशन असां खणंदासीं अ क्वांटिटी which shows measurement and its unit। यानी अहिड़ो असांजो तिबई मिक़दार या अहिड़ो असांजो मिक़दार जेको न फ़क़ति पैमाश ॿुधाए पर उन सां गॾु गॾु उनजे एके खे बि ज़ाहिर करे। जीअं हीउ मथियो मिसाल मां ॾेई आयो आहियां 2 मीटर 4 सेकेंड ऐं 5 kg। हाणे अहिड़े क़िस्म जे असांजे क्वांटिटी खे, अहिड़े क़िस्म जे पैमाइश खे असां कंदा आहियूं फिज़िकल क्वांटिटी में। हाणे असां फिज़िकल क्वांटिटीज़ जी विर्छ कंदा आहियूं या उन्हनि जो डिस्ट्रीब्यूशन कंदा आहियूं 2 नुक़्तनि जे बुनियादनि ते। हिकिड़ो आहे असां वटि यूनिट, ॿियो असां वटि डायरेक्शन। जॾहिं असां यूनिट जी ॻाल्हि कंदा आहियूं त हीअ अञा असांजो 2 हिस्सनि में टुटे थो, जंहिंखे असां खणंदा आहियूं बेसिक क्वांटिटी ऐं डिराइव्ड क्वांटिटी। बेसिक बुनियादी ऐं डिराइव्ड वर्तल। ही डिराइव्ड क्वांटिटीज़ बेसिकली इन खां बेसिक क्वांटिटीज़ खां वर्तल हूंदा आहिनि। अहिड़े तरीक़े सां असां वटि डायरेक्शन में जॾहिं असां हिनखे विरहाईंदा आहियूं त असां वटि ॿिनि क़िस्मनि जा वरी अची वञनि था। हिकिड़ो आहे स्केलर क्वांटिटी, वेक्टर क्वांटिटी। यानी बेतरफ़ी मिक़दार ऐं तरफ़ी मिक़दार डायरेक्शन जे बुनियादनि ते। ईअं बेसिक क्वांटिटीज़ खे असां जॾहिं डिवाइड कंदा आहियूं असां वटि अची वेंदा आहिनि मास यानी मायो, लेंथ यानी ड्रैग, उन सां गॾु असांखे अची वेंदो आहे टाइम, वक़्त, ल्यूमिनस इंटेंसिटी, अमाउंट ऑफ सबस्टेंस, ऐं डिराइव्ड क्वांटिटी जेके हिननि खां वरितल हूंदा आहिनि। मिसाल तौर मायो जो असां वटि हूंदो आहे kg यूनिट, ऐं ड्रैग जो लेंथ जो असां वटि आहे मीटर, जेका हिननि जी संबोयल आहे हिननि खे असां हिन सां शो कंदा आहियूं। ऐं टाइम जो असां वटि सेकेंड, ल्यूमिनस इंटेंसिटी जो असां वटि कंडेला, अमाउंट ऑफ सबस्टेंस जो असां वटि मोल, जंहिंखे मोल ई लिखंदा आहियूं। उन खां पोइ असां वटि आहे डिराइव्ड क्वांटिटीज़। डिराइव्ड क्वांटिटीज़ बुनियादी तौर ते मल्टीप्लिकेशन आहे या डिवीजन आहिनि हिननि बेसिक क्वांटिटीज़ जा। जीअं असां वटि मीटर पर सेकेंड आहे, हाणे ही डिवीजन आहे। मीटर पर सेकेंड मिली करे असां वटि
स्पीड ठाहींदा आहिनि। ईअं ई असां वटि लेंथ आहे, इनखे जेकॾहिं असां टोड़ियूं मीटर में अची वियो। हाणे स्पीड असांजो आहे हिकिड़ो डिराइव्ड क्वांटिटीज़, वेलोसिटी आहे। असां वटि ॿियो खणंदासीं असां वॉल्यूम आहे असांजो, जंहिंखे सिंधीअ में मिक़दार कंदा आहियूं ऐं हिनखे रफ़्तार चवंदा आहियूं। हाणे ही बुनियादी मिक़दारनि जी जेका ज़रब उपत आहे या जेका वंड आहे या डिवीजन आहे, उहा असांखे मिले थी उन मां डिराइव्ड क्वांटिटीज़, जेके बेसिक मां वरितल आहिनि, डिराइव्ड थियल आहिनि, उन्हनि खे असां डिराइव्ड क्वांटिटीज़ चवंदा आहियूं। अहिड़े तरीक़े सां असां वटि वरी जेका ॿियो हिन जो पासो आहे डायरेक्शन वारो, उन में असां वटि स्केलर क्वांटिटीज़ आहिनि, जीअं डिस्टेंस, स्पीड, ईअं ई हिते डिस्प्लेसमेंट या वेलोसिटी असांजो। हाणे फिज़िकल क्वांटिटीज़ खे असां विरहाईंदा आहियूं ॿिनि हिसनि में, यानी अहिड़ी क्वांटिटी जेका असांखे यूनिट में ॾेखारे, उन सां गॾु असांखे डायरेक्शन में ॾेखारे, अहिड़ी क्वांटिटी खे असां चवंदा आहियूं फिज़िकल क्वांटिटी। हाणे क्वांटिटी खे असां खणी ईंदा आहियूं वरी ॿिनि यूनिटनि में, त असांजो हिकिड़ो थी वञे थो बेसिक क्वांटिटीज़, असांजो ॿियो थिए थो डिराइव्ड क्वांटिटीज़। हाणे बेसिक क्वांटिटीज़ खे असां बुनियादी तौर ते खणंदा आहियूं जेके इंतिहाई बेस फॉर्म हुजनि, सिंपल हुजनि, जीअं केजी आहे, मीटर आहे, सेकंड आहे। ईअं ई डिराइव्ड क्वांटिटीज़ में असां वटि सेकंड आहे, वेलोसिटी आहे, रफ़्तार आहे। ईअं ई असांजा ही डिराइव्ड आहिनि, जेके मल्टीप्लिकेशन या डिवीजन आहिनि बेसिक क्वांटिटीज़ जा, जिन मां असांखे उन्हनि जो आउटपुट मिले थो डिराइव्ड क्वांटिटीज़ में। ईअं ई डायरेक्शन जे बुनियादनि ते जॾहिं असां हिननि खे विरहाईंदासीं त असां वटि ॿिनि क़िस्मनि जा क्वांटिटीज़ अची वञनि थियूं, जंहिंमें हिकिड़ो आहे स्केलर क्वांटिटी, जंहिंखे जेकॾहिं सिंधीअ में थोरो लिखूं बेतरफ़ी मिक़दार, ऐं हिनखे असां लिखंदासीं तरफ़ी मिक़दार। जंहिंखे तरफ़ हुजे, वेक्टर क्वांटिटीज़ में जंहिंखे तरफ़ हुजे उनखे तरफ़ी मिक़दार चवंदा आहियूं, ऐं स्केलर क्वांटिटीज़ में बेतरफ़ी मिक़दार हूंदा आहिनि। ऐं जेका नोटेबल करण जी ॻाल्हि आहे, उन में हिनखे यूनिट में हूंदो ऐं डायरेक्शन न हूंदो। असांजो हिते डायरेक्शन न हूंदो, ऐं हिन में यूनिट में हूंदो ऐं डायरेक्शन में हूंदो। ऐं हिते बेसिक क्वांटिटीज़ जन वटि फ़क़ति ऐं फ़क़ति यूनिट आहिनि, बेसिक यूनिट, ऐं हिननि वटि यूनिट त ज़रूरु आहिनि, पर उहा यूनिट हिननि बेसिक क्वांटिटीज़ तां उन्हनि जी मल्टीप्लिकेशन थियल आहे। हाणे माना अहिड़ा तिबई मिक़दार जन खे सम्झण लाइ फ़क़ति एकनि जी ज़रूरत पवे। अहिड़ा तिबई मिक़दार जन खे सम्झण लाइ फ़क़ति एकनि जी ज़रूरत पवे, असां उनखे चवंदा आहियूं बुनियादी तिबई मिक़दार, यानी बुनियादी तिबई मिक़दार। ऐं अहिड़े तरीक़े सां ही साॻी वस्फ़ आहे अहिड़ा तिबई मिक़दार जंहिंखे सम्झण लाइ फ़क़ति असांखे हिते बि एकनि जी ज़रूरत पवंदी आहे, पर उहे एका बुनियादी न आहिनि हूंदा। उहे एका वरितल हूंदा आहिनि। यानी डिराइव्ड क्वांटिटीज़ में उहे जेके एका हूंदा आहिनि बुनियादी न आहिनि हूंदा, ऐं उहे वरितल हूंदा आहिनि बुनियादी तिबई मिक़दार मां। अहिड़े तरीक़े सां असां वटि स्केलर क्वांटिटी आहे। हाणे स्केलर क्वांटिटी में असांखे ज़रूरत पवंदी आहे अ क्वांटिटी which shows unit only, ऐं
वेक्टर क्वांटिटी में असां खणंदा आहियूं अ क्वांटिटी which shows unit and direction plus direction। अड़े तरीक़े सां असांखे ख़बर पवे थी त फिज़िकल क्वांटिटीज़ ईअं ॿिनि नुक़्तनि ते यानी यूनिट ऐं डायरेक्शन जे बुनियादनि ते विरहाइजे पियो ऐं यूनिट असांजा बेसिक क्वांटिटीज़ ऐं डिराइव्ड क्वांटिटीज़ जे बुनियादनि ते विरहाइजनि था पिया ऐं ईअं डायरेक्शन जे बुनियाद ते असां फिज़िकल क्वांटिटीज़ खे खणंदा आहियूं स्केलर क्वांटिटी ऐं वेक्टर क्वांटिटीज़। इन जे करे असांखे इनखे तिबई मिक़दार चवंदा आहियूं। प्यारा ॿारो फिज़िकल क्वांटिटीज़ जो ही टॉपिक पूरो थियो। पाण ईंदड़ लेक्चर में मिलंदासीं। तेसि ताईं अल्लाह वाही।